ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। लाड़काणे मां पीपी लेडीज़ विंग अॻवान फरियाल टालपुर सां वापारी अॻवान तारिक नज़ीर शेख मुलाक़ात कई आहे। वापारी अॻवान तारिक नज़ीर शेख पारां आम चूंडुनि में मुकमल हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। शेख ऐं वापारी बिरादरी पीपी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कंदी। तारिक नज़ीर शेख जो अहिड़ो चवणु आहे। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। लाड़काणो खां पीपी लेडीज़ विंग जी अॻवान फरियाल टालपुर सां वापारी अॻवान तारिक नज़ीर शेख जी मुलाक़ात थी आहे। वापारी अॻवान तारिक नज़ीर शेख पारां आम चूंडुनि में मुकमल हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। शेख ऐं वापारी बिरादरी पीपी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कंदा। तारिक नज़ीर शेख जो अहिड़ो चवणु आहे। एक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। पीपी लेडीज़ विंग जी अॻवान फरियाल टालपुर सां वापारी अॻवान तारिक नज़ीर शेख मुलाक़ात कई आहे। वापारी अॻवान तारिक नज़ीर शेख पारां आम चूंडुनि में मुकमल हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। शेख ऐं वापारी बिरादरी पीपी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कंदी। तारिक नज़ीर शेख जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपी लेडीज़ विंग जी अॻवान फरियाल टालपुर सां वापारी अॻवान तारिक नज़ीर शेख मुलाक़ात कई आहे। बिल्कुलु नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदासीं। लाड़काणो खां पीपी लेडीज़ विंग जी अॻवान फरियाल टालपुर सां वापारी अॻवान तारिक नज़ीर शेख मुलाक़ात कई आहे, जिन ते वापारी अॻवान तारिक नज़ीर शेख पारां आम चूंडुनि में मुकमल हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ रशीद समूह। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। लेडीज़ विंग जी अॻवान आहे फरियाल टालपुर जी शेख बिरादरीअ जे अॻवान ऐं सियासी समाजी वापारी अॻवान आहे तारिक नज़ीर शेख। हुन सां मुलाक़ात थी आहे। वापारी अॻवान तारिक नज़ीर शेख 8 फेबरवरी ते थींदड़ आम इलेक्शन में मुकमल हिमायत जो ऐलान करे छॾियो आहे ऐं लाड़काणे में शेख बिरादरी ऐं वापारी जे मसइलनि बाबति तारिक नज़ीर शेख जो चवणु आहे। उहो फरियाल टालपुर खे आगाह कयो ऐं मुलाक़ात में वापारी अॻवान आहे तारिक नज़ीर शेख पारां लाड़काणे ज़िले में पीपुल्स पार्टी तरफ़ां नामज़द उम्मीदवारनि जी भरपूर हिमायत जी यकीन दहानी कराई आहे ऐं उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे तारिक नज़ीर शेख सां। त उन ते चवणु आहे त मुंहिंजी पीपुल्स पार्टी अॻवान सां मुलाक़ात थी आहे। असां जे शेख बिरादरी ऐं वापारी बिरादरी इलेक्शन वारे ॾींहुं पीपीए जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कंदासीं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी रशीद समूह तफ़सील ॾियण जे लाइ।